टेक्निकल एजुकेशन ऐं रिसर्च यूट्यूब चैनल में मलिकार। अॼु असां क्लास चौथों जो सबक़ 13 पढ़ंदासूं। कंप्यूटर जी आतम कहाणी। ॿारो मुंहिंजो नालो कंप्यूटर आहे। मूंखे अॻे ॻणप कंदड़ मशीन सॾियो वेंदो हो, छो त मुंहिंजी ईजाद 1642 ईस्वी में फ्रांस जे हिकु रियाज़ीदान ब्लीज़ पास्कल कई हुई। मूंखे हाणोकी शक्ल में आणींदड़ हिकु अंग्रेज़ रियाज़ीदान चार्ल्स बाबेज आहे। मूंखे 20वीं सदी जी सभ खां वॾी ऐं हैरत में विझंदड़ ईजाद चयो वञे थो। मुंहिंजो इस्तेमालु हर हंधि कयो वञे थो। हिकु नंढड़ी किताबनि जी दुकान खां वठी ख़ला में वेंदड़ जहाज़नि ताईं मूं खां मदद वरिती वञे थी। मुंहिंजे कमु करण जा मुख्य असूल इनपुट ऐं आउटपुट आहिनि। इनपुट मां मुराद मूंखे मुहैया कयल मालूमात आहे। मूंखे ॾिनल हदायतनि मूजिबि जवाब हासिल करण खे आउटपुट चयो वञे थो। मुंहिंजो जिस्म 3 मुख्य हिस्सनि में वरहायल आहे: इनपुट, प्रोसेस, आउटपुट। आउं घुर्बल मालूमात खे आउटपुट जे औज़ारनि वसीले स्क्रीन ते या प्रिंटर जे काग़ज़ ते आणींदो आहियां। मुंहिंजे हलाईंदड़ खे कंप्यूटर ऑपरेटर सॾियो वेंदो आहे। मुंहिंजा मुख्य 3 क़िस्म आहिनि: मेन फ्रेम, मिनी फ्रेम ऐं माइक्रो कंप्यूटर्स। पहिरीं क़िस्म जा कंप्यूटर वॾनि अदारनि में कमु ईंदा आहिनि। माइक्रो कंप्यूटर नंढे साइज़ जो कंप्यूटर आहे जेको घरनि ऐं ऑफिसनि में इस्तेमालु थींदो आहे, जंहिंखे PC पर्सनल कंप्यूटर चइबो आहे। ॿारो, अव्हां खे इहो ॿुधी ख़ुशी थींदी त मूं में अंग्रेज़ी, अरबी, फ़ारसी, सिंधी, उर्दू ऐं ॿियूं ॿोलियूं मौजूदु आहिनि। कंप्यूटर ऑपरेटर इन्हनि ॿोलियुनि में कंपोज़िंग करे सघंदो आहे। अॼुकल्ह सिंधी ॿोली जे सोढ़नि अखरनि ते ॿधल केतिरा ई फ़ॉन्ट जा नमूना मूं में दाख़िल कया विया आहिनि, जिन वसीले सिंधी ॿोली में मवाद जी कंपोज़िंग करण, ईमेल करण ऐं वेबसाइट ठाहिण जा कम करे सघिजनि था। 20वीं सदी जी शुरूआत में कंप्यूटर में अंग्रेज़ी सां गॾु सिंधी ॿोली में कीबोर्ड तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिं जे वसीले मूं में सिंधी इंस्टॉल करे इंटरनेट ऐं वेब ते सिंधी में मवाद लिखी ऐं मोकिले सघिजे थो। उन खां सवाइ सिंधी किताबनि खे इंटरनेट ते बि रखियो वेंदो आहे। हाणे मूं में विंडोज़ जो सिटाओ साॼे पासे खां मौजूदु आहे। उन खां सवाइ अंग ऐं अखर, ॾींहं जा नाला तोड़े सॼो कैलेंडर सिंधी में लागू थी वियो आहे। ॿारो, आख़िर में अव्हां खे इहा बि ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ वेबसाइटनि ते हाणे क़ुरान शरीफ़ जो सिंधी तर्जुमो, शाह जो रिसालो, माना सां सिंधी लुग़त, सिंधी दर्सी किताब, सिंधी रसाला, अख़बारूं पढ़ी सघिजनि थियूं। तव्हां जे हथनि में जेको किताब आहे, इहो बि मुंहिंजी मदद सां ई तयारु कयो वियो आहे। चङो ॿारो, हाणे मोकिलाणी नाहे। उमेद तव्हां मूं खां घणो लाभ हासिल कंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे वधीक वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।